रिपोर्ट रियासत मीनाने जिला शिकारपुर में वदंदड़ बदमनी के खिलाफ आज माल एंड कॉमर्स शिकारपुर जे तरफा हड़ताल जे ॾिनल सॾ ते सुबह सां स्टोर मां जी पेज दरकेट अनाज मंडी सब्जी मंडी भिटाई बाजार शाही बाजार सोनार की बाजार जे दुकानदारन हड़ताल जे ॾिनल सॾ ते दुकान ऐं कारोबार बंद रहियो। जिन्हें जमात इस्लामी जिला शिकारपुर के अमीर अब्दुल समी भट्टी अब्दुल कादिर एडवोकेट अली असगर पवड़ एडवोकेट की क़यादत में अल्लाहवाला चौक खां बदअमनी के खिलाफ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें सिविल सोसाइटी के अगवान उमैर चांडियो मियां जफर अली अलवी समेत लातादाद शहरन शिरकत कई। अड़ी रैली शहर के मुख्तलिफ रस्तन तां थींदी लंगर ते पहुंची करे धरणो हयो वियो। उन खां अलावा जीएस इन महा जिला शिकारपुर के अगवान इमरान मंगी असदुल्ला सुमरो की क़यादत में पार्टी वर्करन ऐं शहरन गॾिजी वीरानी पार्क खां लेगदर ताईं रैली कढी करे लेगदर ते धरणो हणी एहतजाज कियो। लेगदर ते एहतजाज खे खिताब कंदे शहरी अगवान उमैर चांडियो खिताब कंदे चयो त सिंध ते खासबन ऐं लुटेरन जी हुकूमत आहे। जिला शिकारपुर में वदंदड़ बदअमनी अगवा धाड़ा फुरन जे पुठियां सिंध हुकूमत जे मखसूस टोले जो हथ आहे।